पापनगर ड्रामे में दोस्तों हाणे मल्हार बलाज खान के मारे राबेल के छॾाए वेंदो ऐं या राबेल बलाज खान के ज़हर ॾेई छॾींदी या वरी राबेल सां गॾोगॾु जेको बलाज खान जी जेका भाॼाई ऐं उनजी धीउ राणी ऐं उनजी घरवारी साथ ॾेई करे बलाज खान जो ढींगो ढेरी कंदा। अचण वारे एपिसोडनि में छा इहो बलाज खान जेका राबेल जी शादी लिखाई हुई आहे इहो हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे या सचमुच में इन जी शादी थींदी आहे। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था हिन वीडियो में, हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों बलाज खान जो अंत सफ़ा वेझो आहे। जेको आहे राबेल जी हिमायत कंदी राणी ऐं राणी जी माउ उन जी जेको बलाज खान जी भाॼाई उहे बिल्कुलु राबेल जो साथ ॾींदियूं, पर एतिरो साथ न ॾींदियूं जेतिरो जीअं बलाज खान जो ढींगो ढेरी कयो वञे। इहो ढींगो ढेरी करण वारो मल्हार ई आहे, ॿियो कोई न ढींगो ढेरी कंदो बलाज खान जो। बलाज खान जा ॾींहं थोरा ॻणिजी चुका आहिनि। हाणे बलाज खान तमामु जल्द तव्हां ॾिसंदो त फिनिश थियण वारो आहे, छो त बलाज खान जेका क़दम खयां आहिनि सुठा क़दम न आहिनि खयां। इहे इन खे ई माराईंदा बलाज खान खे। बलाज खान पंहिंजे फंद जो बंदोबस्तु करे छॾियो आहे राबेल वारो चकर खेॾे करे ऐं उन तमामु जल्द बलाज खान टंगियल हूंदो उबतो तव्हां ॾिसंदो वण सां ऐं टंगण वारो इहो ई हूंदो मल्हार राबेल शेरदिल ऐं जा हाणे दुश्मन वधंदा विया वञनि बलाज खान जा। चवंदा आहिनि न ॾाढे जो जेको आहे लठ खे ॿ मथा ऐं अहिड़े हिसाब सां बलाज खान जी लठ खे 3 मथा आहिनि फ़िलहालु त, ऐं कमु किटली करे छॾियो अथई। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।